पिरालो परसां फैज़ मिंडो थाणे जी हद में ज़र ज़मीन में बीठल अंब 40 खां 50 वण हफ़ीज़ भंगरवार जा नामालूम चोर वॾे फ़रार थी विया आहिनि। बा अब्दुल हफ़ीज़ सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। असांजो हिन ज़मीन ते अंबनि जा वण कपे विया आहिनि, धाड़े लाइ मंत्रीअ जी पर्ची बि छॾे विया आहिनि त 10 लख रुपया भोंगो ॾियो, न त तव्हां सां इहे कारवाई पियूं हलंदियूं, तव्हांजा अंब हिकु बि न बचाईंदासीं, कुल कपेंदासीं। अॻु में बि 2-3 चकर असांजा अंब वढे विया आहिनि हिकिड़े, हाणे बि राति बि आया आहिनि, असांजा अंब एकड़ में बीठल अंब कुल वढे विया आहिनि। असांजो इहो ई चवणु आहे त असां आला ऑफिसरनि खे इंतिज़ारु कयूं था, आजी सिंध खे जेको वञनि था अंबनि जा बार असांजो नुक़सानु कयो वञे थो। पर्ची छॾे विया हुया, 8 ॾींहं थिया आहिनि। अॻु में हुन महिल बि असांजा अंब इलाही वढे विया हुया, हाणे बि अॼु राति बि असांजा अंब तक़रीबन 50 खनि वढे विया आहिनि। सो आला अख़्तियारनि खां असां अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असांजो इहे नोटिस वरितो वञे। अॻिले दफ़े बि असां एतिजाज कयासीं, असां बार बयानु ॾिनासीं मीडिया ते, को बि हल न निकितो ऐं को बि आला ऑफिसर असां खां न पुछा कई, न आयो ई ॾिसणु। हाणे आला ऑफिसरनि खां असां इहो पुछा कयूं था त असांजो हिते सिंध में रहणु, असांजो हिते जीअण हक़ु आहे त असांखे जीअं ॾिनो वञे, जे न आहे त असांखे ॿुधाइनि त असां हितां लॾो खयूं हलिया वञूं काॾे। सो आला ऑफिसरनि खे त छड़ो MP MNN खे प्रोटोकॉल ॾियण में पूरा आहिनि, उहे त घरनि में एसियुनि में महफ़ूज़ वेठा आहिनि, पर हिते असां ग़रीबनि जो को बि तदावर नथो कयो वञे। रोज़ु ॾींहों हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं असांजा वण वढिया वञनि था ऐं असांजो नुक़सानु कयो वञे थो, असांखे धमकायो वञे थो। आला ऑफिसर को बि असां ॾे लड़ी नथो अचे, को न पुछे थो न ॻुछे थो। ज़िले ऑफिसर आहे अमीर सऊद मंगसी, जॾहिं खां बि आयो आहे तॾहिं खां नुक़सान हिते ज़िले में वधी विया आहिनि। ऐं माशाअल्लाह अॻु में सूमरो साहिबु हुयो त कुझु अञा ठापुर हुई, हाणे त जीअं ॾींहों वञनि था, साईं खे चवां बदमुनियूं वधंदियूं। हा जी नाज़रीन, हींअर असां भाऊ हफ़ीज़ भंगरवार जे ज़र ज़मीन ते मौजूदु आहियूं, जिते ही ॿियो हफ़्तो थियो आहे। 50 वण अॻु में अंबनि जो वढे आहे, वरी हींअर बि 40 खां 50 वण अंब वढे आहिनि। हिन जो आला अख़्तियारनि खां अपील आहे त ही पर्चाखोरी भताखोरी आख़िरकार केसि ताईं हलंदी। असांखे जवाबदार जेके गिरफ़्तार करे असां इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरा टीम सां गॾु नियाज़ अली सोलंकी, सिंध टीवी न्यूज़, पिरालो।